मखदूमा फातिमा ज़हरा जो केॾो मालिक शान वधायो आहे। हसन हुसैन जी माउ मिठी काइनात मथां जंहिंजो सायो जंहिंजे दरवाज़े ते रब जो कसम जिब्रील बि कंध झुकायो जंहिंजी मोहब्बत सब ते वाजिब क़ुरान इएं फरमायो क़ुरान इएं फरमायो सैयदा तैयबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा फातिमा नबीअ जी न्याणी मिठी आहे। हसन हुसैन जी मां नबीअ जी न्याणी मिठी आहे। हसन हुसैन जी मां अम्मा फातिमा जंहिंसां राज़ी आ तंहिंसां राज़ी नबी आ राज़ी खुदा सब को सकुतब अबिदाल वली हिन सारा कलंदर दरजा गदा जंहिंजो आहे घराणो नूर सजो आई परवर पाक खां आहे निदा सैयदा जे आला शान मथां बच्चा बार पंहिंजी जान फिदा बच्चा बार पंहिंजी जान फिदा हिन दर तां आगंज मिलंदो कंहिंखे कीन आरंज मिलंदो हिन दर पहुचण सां काबे जो हज मिलंदो हिन दर पहुचण सां काबे जो हज मिलंदो सैयदा तैयबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा फातिमा नबीअ जी न्याणी मिठी आहे। हसन हुसैन जी मां नबीअ जी न्याणी मिठी आहे। हसन हुसैन जी मां आहे रिज़्क़ ॾींदो रब पाक मिठो वल्लाह युती अनकासिम हर फर्द खे मिलंदो आ रिज़्क़ हितां खाईंदो आ सॼो आलम बीमार बि हितड़े पहुचण सां थी वेंदो आहे सही सालिम हर मर्ज़ जी आहे दवा मिलंदी हिन घर में आहे शाफ़े उमम कर देर न पुज जल्दी हर चीज़ आहित मिलंदी आहे दरवाज़ो सखी किस्मत बि आहित ठहंदी आहे दरवाज़ो सखी किस्मत बि आहित ठहंदी सैयदा तैयबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा फातिमा नबीअ जी न्याणी मिठी आहे। हसन हुसैन जी मां नबीअ जी न्याणी मिठी आहे। हसन हुसैन जी मां करे बाज खुदा पंजतन सदके थियन कम समूरा सोला असां नौकर मदनी मुरसल जा आहियूं शेर खुदा जा गोला हसने नज सदके की न मिलल महशर जे ॾींहं जरोला आहियूं बाना तुंहिंजा ए मालिक ऐं तूं ई असांजो आमोला ऐं तूं ई असांजो आमोला कर गो पांगु चवे को कमुन अधूरो थे सदके खातून जन्नत हर मकसद पूरो थे सदके खातून जन्नत हर मकसद पूरो थे सैयदा तैयबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा फातिमा नबीअ जी न्याणी मिठी आहे। हसन हुसैन जी मां नबीअ जी न्याणी मिठी आहे। हसन हुसैन जी मां मखदूमा फातिमा ज़हरा जो केॾो मालिक शान वधायो आहे। हसन हुसैन जी मां मिठी काइनात मथां जंहिंजो सायो जंहिंजे दरवाज़े ते रब जो कसम जिब्रील बि कंध झुकायो जंहिंजी मोहब्बत सब ते वाजिब क़ुरान इएं फरमायो
कुरान इए फरमायो सैयदा तैयबा ताहिरा आबिदा ज़ाहिदा फातिमा नबी जी न्याणी मिठी आहे हसन हुसैन जी मां नबी जी न्याणी मिठी आहे हसन हुसैन जी मां।